नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा रेडियो पाकिस्तान ऐं सियासी समाजी दुकानदार एसोसिएशन पारां कश्मीर सां इज़हार यकजहती जे लाइ रैली कढी वई। रैली भिटशा दरगाह भिटाई तां थींदे शाह लतीफ़ प्रेस क्लब पहुती। रैली में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। कश्मीर जो परचम खणी सख़्त नारेबाज़ी कई ऐं चयो आहे त कश्मीर सां जीअण मरण ताईं गॾु आहियूं। मोदी कश्मीर सां ज़ुल्म बंदि करे। रैली में शरीक माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। ॿिए पासे शहरियुनि तंबूरा चौक ते मोदी जो पुतले खे बाहि ॾेई सख़्त नारेबाज़ी कई ऐं चयो त असां पाक फौज सां गॾु शाना बशाना गॾु आहियूं। इंशाअल्लाह कश्मीर बनेगा पाकिस्तान। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।